अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शोबीज़ न्यूज़। हीअं जो कि हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि सिंध जी तमामु मशहूरु गुलकारा सनम मारवी जी ज़िंदगी जी कुझु अहिड़ियूं हक़ीक़तूं जेके तव्हां ॿुधी ऐं हैरान थी वेंदव। तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो त सिंध जी मशहूरु क्लासिकल सिंगर, करोड़े दिलनि ते राज कंदड़ ख़ूबसूरत आवाज़ जी मालिक सनम मारवी 17 अप्रैल 1986 ईस्वी ते खेरपुर नाथन शाह जे वेझो हिकु नंढड़े ॻोठ फैल चांडियो में सिंगर फ़कीर गुलाम रसूल जे घर में जनम वरितो। सनम मारवी जो असुल नालो सनम हो। इहो नालो संदसि वालदेन खे ॾाढो पसंदि हो। इन लाइ संदसि वालदेन हिन जो नालो सनम रखियो ऐं खेसि मारवी जो लक़ब ईअं मिलियो जो ही उमरकोट जे हिकु प्रोग्राम में शरीक थियण खां बाद में जॾहिं वापसि अची रही हुई त खेसि कुझु माण्हुनि चयो त तव्हां हाणे असांजी मारवी आहियो ऐं उन खां बाद में सनम मारवी सॾिजण लॻी ऐं अॼु ताईं सॾी वञे थी। तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो त सनम मारवी खे नंढे हूंदे खां ॻाइण जो शौक़ु हूंदो हो ऐं सनम मारवी जॾहिं 7 सालनि जी उमिरि ते पहुती त संदसि वालिद फ़कीर गुलाम रसूल खेसि पंहिंजी शागिर्दी में वरितो ऐं खेसि राग जी सिखिया ॾियणु शुरू करे छॾी। उन खां बाद में दोस्तो सनम मारवी जॾहिं 9 सालनि जी उमिरि ते पहुती त सनम मारवी उस्ताद नुसरत फ़तेह अली खान खां बि राग जी सिखिया वरिती। वरी कुझु अरसो गुज़रण खां बाद में उस्ताद मजीद खान लखनऊ वारो उन वक़्तु हैदराबाद में रहंदो हो त उन खां बि हिन राग जी सिखिया वरिती। तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो त सनम मारवी जॾहिं 16 सालनि जी थी त संदसि वालिद हुन जो रिश्तो आफ्ताब अहमद कलोड़ो सां करायो जंहिं जी उमिरि 50 साल हुई। वरी जॾहिं क़िस्मत पलटी खाधी त सनम मारवी जे मुड़ुस आफ्ताब अहमद कलोड़ो जी डेथ थी वई ऐं हू अलाह खे प्यारा थी विया ऐं उन खां बाद में सनम मारवी आज़ाद थी वई ऐं पोइ सनम मारवी पंहिंजे कज़न हामिद अली खान सां शादी करण जो फ़ैसिलो कयो ऐं पोइ ॿिन्ही जी पाण में शादी थी वई ऐं हींअर हू तमामु घणा ख़ुशि आहिनि ऐं पंहिंजी ज़िंदगी खे भरपूर नमूने सां इंजॉय करे रहिया आहिनि ऐं हाणे सनम मारवी जा 3 पुट ऐं हिकु धीउ बि आहे। उन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो त आबदा परवीन जा जेके उस्ताद आहिनि गुलाम हैदर सनम मारवी जे वालिद साहब जा बि उहे ई उस्ताद हुआ ऐं सनम मारवी जे वालिद उन खां सिखिया वरिती हुई ऐं बाद में पंहिंजी धीउ खे बि उन सिखिया ॾिनी हुई। जेकॾहिं दोस्तो पाण सनम मारवी जे अवार्डनि जी ॻाल्हि कयूं त लाइव म्यूज़िक अवार्ड पीटीवी नेशनल अवार्ड 2012 ईस्वी में खेनि ॾिनो हुयो ऐं उन खां पोइ हिकु साल बाद में इंटरनेशनल म्यूज़िक फेस्टिवल अवार्ड 2013 में खेनि ॾिनो वियो। उन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो त सनम मारवी तमामु घणी नरम दिल जूं मालिक आहिनि। पाण हमेशह ख़ैरात वग़ैरह कंदियूं आहिनि ऐं ग़रीबनि जी मदद बि कंदियूं आहिनि ऐं ज़रूरतमंदनि जी ज़रूरतूं बि पूरियूं कंदियूं आहिनि। एसी ताईं जो कबूतरनि खे बि रोज़ानी दाणियूं ॾींदियूं आहिनि ऐं उन्हनि खे बि कॾहिं न आहिनि विसारींदियूं। अक्सर दोस्तो जॾहिं बि कंहिं माण्हू खे शोहरत मिलंदी आहे त उहो पंहिंजनि खे ई विसारे छॾींदो आहे पर सनम मारवी उन्हनि मां न आहे ऐं सनम मारवी तमामु ख़ूबसूरत तबियत जी मालिक आहे। उमेद आहे दोस्तो त अॼु जो वीडियो तव्हांखे तमामु घणो वणियो हूंदो। जेकॾहिं अॼु जो ही वीडियो तव्हांखे वणियो आहे त असांजे वीडियो खे लाइक कयो ऐं कमेंट्स में ज़रूरु ॿुधाईंदा त अॼु जो ही वीडियो तव्हांखे कीअं लॻो आहे ऐं गॾोगॾु जेकॾहिं असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, गॾोगॾु घंटी जे निशान ते बि क्लिक कयो त जीअं असां जॾहिं बि को मालूमाती वीडियो अपलोड कयूं त उहो सभु खां पहिरीं तव्हां ताईं पहुची सघे ऐं तव्हां हुन मां फ़ाइदो वठी सघो।